अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चंडे ऐं साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जी बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेके तव्हांजे इल्म में अॻु में न हूंदियूं। दोस्तों हीअ वीडियो तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु वॾी महिनत सां तयारु कयो आहे। उमेद त तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों उस्ताद जलाल चंडे जी जेका साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह सां तमामु घणी मोहबत हुई, उल्फत हुई ऐं दोस्ती हुई। पर दोस्ती बि उहा जेका यारी हूंदी आहे जंहिंखे चइबो आहे पगमट यार, माना अहिड़ा यार हुआ। ऐं हुननि जेको आहे हिकिड़ी हुननि में एतिरी मोहबत हुई जो हुननि कॾहिं बि पंहिंजे हिक ॿिए खे माना पंहिंजे पाण खे माना नाले सां न सॾियो। न साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जेको आहे उस्ताद खे नाले सां पुकारींदो, न उस्ताद जलाल चंडे जेको वरी साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह खे वरी उनजे नाले सां पुकारींदो। हिक ॿिए खे भाउ ऐं अदे जे नाले सां माना सॾींदा हुआ ऐं हिननि जी तमामु घणी मोहबत हुई। दोस्तों इहो ज़मानो जॾहिं शुरू थियो, जॾहिं दोस्ती जो ज़मानो, जॾहिं साईं जमाल शाह बादशाह जी दरगाह ते माना जेको आहे मेलो लॻंदो हो त पोइ उस्ताद जलाल चंडे माना हुननि जी हर धमाल ते ईंदो ऐं हुते ॻाईंदो वॼाईंदो। तॾहिं माना जेको हूंदो बीठे राग हूंदो ऐं उस्ताद जलाल चंडे बि जेको माना घोर वठंदो हो त पोइ माना जेको आहे पैसा माना जेको आहे हिकु हथ सां पैसा झलींदो, हिकु ॿिए हथ सां माना यकतार वॼाईंदो। पोइ खड़ताल खे बग़ल में फसाइबो, पैसा वठंदो, पोइ खीसे में विझंदो। माना इहो त उहो ज़मानो हो। ऐं उस्ताद अली गुल महर जेको आहे कलोड़ो, उहो माना उस्ताद सां गॾु हूंदो। उस्ताद शागिर्द ॿई माना ॻाईंदा हुआ, दरगाहनि ते अक्सर करे कलाम ॻाईंदा हुआ। ऐं ईअं जेको आहे उस्ताद जी जेका मोहबत जेका आहे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह सां थी। पोइ उहो मेलो जेको माना हुननि जो हूंदो, जेको हुनजी हिकिड़ी माना सैयदी गादी आहे, मुरीदी आहे, पीरी मुरीदी आहे। पोइ साईं वटि वञी वेहंदो, माना कचहरियूं थींदियूं ऐं साईं ॻाढ़े शाह वटि बि माना वेहंदो, माना उन सां बि कचहरियूं थींदियूं तमामु घणियूं। पोइ उस्ताद जलाल चंडे हिकु दफ़े साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, त मुंहिंजी दिलि चए थी त माना हिते जेको आहे न मां ओताक ठाहियां ऐं हिते माना पंहिंजो माना हिकिड़ो घर बि ठाहियां ऐं माना घोड़नि खे बि ॿधां। पोइ साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, तोखे कंहिं झलियो आहे? तोखे त कंहिं झलियो ई न आहे। जॾहिं बि अची जॻह तुंहिंजी आहे बाबा, ज़मीन तुंहिंजी आहे, तूं अचु, तूं हिते ओताक ठाह, तोखे कंहिं झलियो आहे? पोइ हुन चयो त बाबा हींअर राग थो हले, पोइ वरी आउं सूमर जे ॾींहं ते ईंदुसि राग खां पोइ माना उहो सूमर जे ॾींहं ते आयो। पोइ उस्ताद जेको आहे जलाल चंडे खे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जेको आहे उन टाइम ते को नाप वाप हूंदी कोन्हे, बसि पेरनि जा निशान हणी बाबा इहो ठाहे ॾिनो त पोइ हुन 2 कमरा ठाहिया घोड़नि जे लाइ, जेको आहे माना अलॻि ठाही जाइ घोड़नि बिहारण जे लाइ। त पोइ ईअं माना हुनजी मोहबत ऐं दोस्ती तमामु वधी वई। माना उहा जेका ओताक जेका ठाही शुरू में, त उहा ओॾनि ठाही, ओॾनि ते माना ठाहींदा हुआ, मिटी जी तरह ठहंदी हुई, गॾनि ते मिटी खणंदा हुआ ओॾ, पोइ माना उहा ठाहींदा। पोइ वरी उनजे काठियूं जेको मां कचे मां खणी आया काठियूं, ऐं उस्ताद जलाल चंडे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह खे चयो त बाबा तोखे इहो सॼो कमु करिणो आहे। पोइ पैसा हाणे उस्ताद कया या ख़ुदा ॾिनो शाह माना हिन जो को पाण में हिसाबु न हूंदो, कॾहिं हिननि पाण में हिसाबु न कयो। ऐं उस्ताद जलाल चंडे जी माना जेका बि ॻाल्हियूं हूंदियूं, आदतूं हूंदियूं ऐं हुनजी पसंदि जेका बि हूंदी, उहा साईं खे तमामु घणी ख़बर हूंदी हुनजी। ऐं उस्ताद जलाल चंडे जॾहिं बि माना मेले ते ईंदो त पोइ साईं वटि हलियो ईंदो, त माना हुते कचहरी थींदी, पोइ साईं वटि वेहंदो, कचहरी कंदो, त माण्हू तमामु घणा गॾु थी वेंदा, छो जो उस्ताद कचहरी जो तमामु घणो मोहर हो। ऐं ॻाइण खां सवाइ उस्ताद जी कचहरी ॿुधण लाइ बि माण्हू गॾु थी वेंदा, समय गॾु थी वेंदा, एतिरो उस्ताद जी माना कचहरी हूंदी। ऐं ॿियो साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह ॿुधायो त मोरे में जेको आहे कंहिं बि माण्हू खे जेको माना राति थी वेंदी, पोइ उहो चवंदो बाबा किथे तरसां, हाणे मुसाफ़िर माण्हू किथे तरसां, त हू कंहिंखां पुछंदो त बाबा किथे तरसां, त माण्हू ॿुधाईंदा त बाबा वञी उस्ताद जलाल चंडे जी माना ओताक ते तरस। पोइ ईअं उस्ताद जलाल चंडे जी माना वञी ओताक ते ईंदो। पोइ वरी जॾहिं फुलनि में आयो त फुलनि में उस्ताद जलाल चंडे जी माना ओताक हूंदी, त पोइ माण्हू कंहिंखां बि पुछंदा त बाबा माना राति थी वेंदी त बाबा किथे तरसूं, का जॻह आहे, त माण्हू ॿुधाईंदा त बाबा वञी उस्ताद जलाल चंडे जी ओताक ते वञी तरसूं।
ओता की माना मुड़ुसु माण्हू हो। साईं ख़ुदा शाह बादशाह ॿुधाए पियो त माना गाज़ी मर्द हो ऐं महिमान नवाज़ हो। माना हुन जहिड़ो महिमान नवाज़ माना हुन पूरे इलाइक़े में माना थियो ई न। हुनजी ओताक जेका हूंदी सदाईं मचियल हूंदी ऐं सदाईं हुन वटि महिमान ईंदा। ऐं अहिड़ो मुड़ुसु हो जेको माना अकेले सिर लिकी खाइण वारो न हो। जेका बि शइ खाईंदो त माना गॾु खाईंदो। ऐं साईं ख़ुदा शाह बादशाह जेको आहे हुनजी तमामु घणी ख़िदमत कई। ऐं साईं ॿुधाए पियो त माना जॾहिं मेलो थींदो साईं जमाल शाह जो त उसा जलाल चांडियो ईंदो त पोइ माना फजर महिल जॾहिं मां नमाज़ूं पे थींदियूं त मां उन टाइम ते माना उफराटा ठाराए पोइ धोरो बि माना जेको आहे असां उस्ताद जेको आहे तमामु घणो शौक़ सां पींदो। पोइ धोरो ऐं उफराटा खणी ईंदो त पोइ उसा जलाल चवणु माना सभिनी खे सॾु कंदो त बाबा अचो अचो साईं नाश्तो ठाहियो आहे। पोइ सभु गॾिजी खाईंदो। माना लिकी खाइण वारो न हो उस्ताद। ऐं उस्ताद चवंदो त माना लिकी खाइण माना मूंखां हज़म ई कोन थो थिए। दोस्ती यारी वारो माण्हू हो, मोहबत वारो माण्हू हो, तमामु अख़लाक वारो माण्हू हो। ऐं साईं ख़ुदा शाह बादशाह चयो त हुन सां एतिरी मोहबत हुई, उल्फत हुई जेका अॼु ताईं जारी आहे। ऐं हुनजा पुट बि ओतिरी मोहबत कनि था, ओतिरी इज़त ॾियनि था। ऐं इहा मोहबत जेका आहे उहा माना हुन सां सदाईं हुई। पोइ इहा मोहबत वारी हुनजी हिकिड़ी माना कचहरी बि थी, जेका वीडियो कचहरी बि थी, उहा बि अनक़रीब दोस्तो तव्हांखे उहा ॾेखारींदासीं। त उन में बि माना इहे पुराणियूं कचहरियूं आहिनि जेका उताग ते थियल आहे। दोस्त इहा मोहबत हुई, पुराणा वक़्त जा माण्हू हुआ। ऐं साईं ख़ुदा शाह बादशाह जेको आहे उहो माना हर दिलि अज़ीज़ हिकिड़ी हस्ती आहे। हुन सां तो हर को मोहबत थो करे। हुनजा मुरीद अलॻि था मोहबत कनि, पर आवाम जेका आहे उहा बि तमामु घणी मोहबत थी करे, अक़ीदत थी करे। हुनजी ॻाल्हाइण गुफ़्तगू माना हुनजो अंदाज़ ई अहिड़ो आहे जेको मोहबत वारो अंदाज़। दोस्त ने अहिड़े नास्तिन खां त माना जेका हिकिड़ी तारीख़ वरिती वञे सकाफ़त खाते खे घुरिजे त अहिड़ियूं जेके हस्तियूं जेके असां हयात आहिनि इहा असांजे लाइ हिकिड़ी नेमत आहे, रहमत आहे। हिननि जी माना इंटरव्यू वठिया वञनि जेके तारीख़ थियनि ऐं हिननि सां राब्तो कयो वञे। दोस्तो साईं ख़ुदा शाह बादशाह ॿुधाए पियो त उसा जलाल चांडियो जेको माना धोरो बि शौक़ सां खाईंदो, मच्छी बि शौक़ सां खाईंदो, चांवर बि शौक़ सां खाईंदो। ऐं सुबुह जो जेको माना नाश्तो जेको हुनजी जेका आदत हूंदी उहा धोरे सां कंदो। वरी जेका ॿिपेर जी जेका ॿी मानी हूंदी पोइ वरी मानी जेका खाईंदो उहो चवंदो बाबा सरियों जो साग खणी अचो। हाणे सियारो हूंदो त माना सरियों जे साग सां माना उहो मानी खाईंदो। ऐं ॿियो त पोइ माना जेको जॾहिं मां खाईंदो त माना सभिनी सां गॾिजी करे खाईंदो। दोस्त इहे ख़ूबियूं उसा जलाल चांडियो में। दोस्तो उसा जलाल चांडियो जेको माना धोने जो शौक़ीन हो, मच्छी जो शौक़ीन हो, चांवरनि जो शौक़ीन हो। ऐं जेको अछी मुर्गी हुन माना कॾहिं बि न खाधी। देसी कुकड़ जो माना शौक़ीन हूंदो, खाधे जो माना मुड़ुसु माण्हू हो, खाधे जो शौक़ीन हो, पहलवान हो। ऐं जेको आहे शौक़ सां खाईंदो ऐं लिकी न खाईंदो, सभिनी खे गॾु खाराईंदो, सखी मुड़ुसो। ऐं सियारे में जेको आहे सरियों जो साग माना शौक़ सां खाईंदो, तमामु घणो मोहबत सां खाईंदो। ऐं साईं ख़ुदा शाह बादशाह ॿुधाए पियो त इन जा जेके ॿार आहिनि उस्ताद जा उहे असांजे हथनि में वॾा थिया, हथनि में पलिजी वॾा थिया। ऐं असांजी माना नंढी वही खां वठी उनजे पीउ जी मौजूदगी में बि ओतिरी इज़त कंदा, अॼु बि ओतिरी इज़त था कनि। माना चवनि था चाचो ई तूं असांजो अबो ई, माना एतिरी इज़त था कनि। ऐं उसा जलाल चांडियो बि माना हेतिरी इज़त कंदो ऐं पंहिंजे बचनि खे बि ॿुधाए वियो त बाबा मुंहिंजा दोस्त आहिनि, यार आहिनि, हिननि जी पारत हुजे। उसा जलाल चांडियो बि माना पंहिंजे यारनि दोस्तनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो हो। उसा जलाल चांडियो जी ओताक ठही उहा साईं ख़ुदा शाह बादशाह खे माना जेको उसा जलाल चांडियो चयो त बाबा हाणे ओताक तोखे ठाहिणी आहे ऐं ज़मीन बि तोखे ॾियणी आहे। ऐं तुंहिंजी माना ओताक जे अॻियां मुंहिंजी ओताक हुजे, माना परदो हुजे। त माना घोड़नि जो जेको तंबेलो उहो बि तोखे हिते ठाहिणो आहे ऐं काठियूं बि तोखे करणियूं आहिनि। पोइ माना सॼो कमु तोखे करिणो आहे, सॼी मयार माना साईं ख़ुदा शाह बादशाह ते माना रखियईं। पोइ साईं ॿुधाए पियो त माना असां कचे मां जेको आहे बबर जूं काठियूं खणी आयासीं, पोइ उन जूं पटियूं ठाराए माना ओॾकी जेके आहिनि भितूं ॾियारियूं, कमरा ठाराया, घोड़नि जो तंबेलो माना हर शइ ठाही।
पोइ उषा जलाल चवंदो माना हुते जॾहिं बि ईंदो त माना हुते ई रहंदो। मेले जी जेका साईं जमाल शाह बादशाह जी माना मेलो लॻंदो त 4 ॾींहं माना 4 ई धमाल माना हुते ई रहंदो। पोइ खाईंदो पीअंदो माना हर शइ जी जेका पसंदि हूंदी उस्ताद जी उहा साईं खे ख़बर हूंदी। साईं सां तमामु घणी मोहबत हूंदी, अक़ीदत हूंदी। दोस्तो अॼु बि जेको आहे जेके बि साईं वटि जेके यादूं आहिनि उषा जलाल चन्नी जूं उहे दिलि में समायल आहिनि। ऐं सकाफ़त खाते जेके बि माना जेके फ़नकारनि जा जेके इंटरव्यू वठनि था, पोइ हुन जी तारीख़ जेका ठहे थी, किताब लिखजनि था ऐं हुन ते डॉक्यूमेंट्री ठहनि थियूं, त पोइ उहो साईं सां मुलाक़ात कनि, साईं ख़ुदा शाह बादशाह सां। छो जो हुनजी उस्ताद जी जेका हाल हक़ीक़त जेका आहे उहा साईं ख़ुदा शाह बादशाह खे ख़बर आहे। हाणे TV वारा ॿिया मीडिया वारा जेके सहाफ़ी उहे ॿियनि खां पुछनि पिया त बाबा उस्ताद कहिड़ो? बाबा उस्ताद जी ख़बर जेका हुई उस्ताद जे दोस्त खे साईं ख़ुदा शाह बादशाह खे ख़बर हुई। हुनजी हर आदत खे, हर तबियत खे माना हू वाक़िफ़ु हो, हुन सां गॾु रहियो वॾो अरसो ऐं वॾी मोहबत हुई जेका अॼु ताईं मोहबत क़ाइमु आहे ऐं हलंदी पिया अचे। हुनजा पुट बि निभाईंदा पिया अचनि, साईं वारा बि निभाईंदा पिया अचनि। साईं त उहे मोहबत ईअं शफ़ीक़ इंसानु आहे त हुनजी मोहबत माना हले पई ऐं साईं जो औलाद बि ओड़ो ई शफ़ीक़ आहे। दोस्तो दुआ कयो त उषा जलाल चन्नी जी औलाद ऐं साईं ख़ुदा शाह बादशाह जी औलाद में माना मोहबत उहा क़ाइमु रहे। जेका मोहबत उषा जलाल चन्नी माना शुरू कई, जेका मोहबत जेका साईं ख़ुदा शाह बादशाह माना शुरू कई, जंहिंजो बुनियादु विधो। ऐं उस्ताद जलाल चन्नी जेको आहे त माना हुनखे जेको आहे साईं ग़ुलाम शबीर जेको शागिर्दु माना हुनखे पालियो बि उस्ताद जलाल चन्नी, चए भाई इहो मुंहिंजी पती जो आहे। हुनखे पाले पोइ माना वॾो कयो त तोरनि ते बि माना चए पियो तोर मां माना इहा दावत कनि। पोइ तोरनि जी दावत ते माना यको रही पियो उषा जलाल चन्नी, ॿी दावत ते बि न पियो वञे, दावतूं रद्द कई त बाबा हीअ असांजे पंहिंजे घर जी दावत लॻी पिया। एॾी मोहबत हुई दोस्तो। ऐं जॾहिं पियो उस्ताद जी माना दिलि चाहींदी त माना हलियो ईंदो त माना हुनजो को हिजाब कोन हो पाण में। भाईपी वारो हिकिड़ो रिश्तो, मोहबत वारो रिश्तो जेको अॼु ताईं क़ाइमु दाइमु आहे ऐं रब करे त क़यामत ताईं क़ाइमु दाइमु रहे। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। कामरान जानी सिंधी, कामरान जानी क्लासिक ऐं कामरान जानी ऑफिशियल, इहे असांजूं चैनलूं आहिनि दोस्तो। इन्हनि खे ज़रूरु ॾिसंदा कयो ऐं पंहिंजी कमेंट खां आगाह कयो, लाइक ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।